थींदी पई वञे ऐं हिननि ॻाल्हियुनि जो मुस्तक़बिल तव्हां कीअं पिया ॾिसो? ॾिसो हाणे इन में जेका पहल करणु खपे उहा ईरान जे बजाए अमेरिका खे करणु खपे। मां जीअं अॻु में चयो त हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी अमेरिका जी वधीक आहे। दुनिया में अमेरिका कंहिं हद ताईं आइसोलेट थी चुको आहे। बीइंग अ सुपर पावर हुनजो जेको बि यूरोपी इतिहादी मुल्क आहिनि उहे सभु अलॻि बीठा आहिनि। हुन जा अरब इतिहादी जेके आहिनि इन में आहिनि त कंहिं सूरत में जंग जेका आहे सा ख़तमु थिए ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो हुनजे बराबरि हमपला जेके ग्रेट पावर्स आहिनि रशिया ऐं चाइना उहे बि इहो चाहिनि था, छो त अमेरिका जो हीउ जेको ब्लॉकेड आहे या इन जंग मां कंहिं हद ताईं चाइना खे नुक़सानु बि आहे जो चाइना जो घणो तेल जेको आहे स्टेट ऑफ हॉर्मुज़ जे ज़रिए ऐं GCC मुल्कनि खां या गल्फ कोऑपरेशन काउंसिल जे मुल्कनि खां अरब मुल्कनि खां चाइना ॾांहुं जापान ॾांहुं या फारिस जा जेके मुल्क आहिनि ऑस्ट्रेलिया इवन या साउथ कोरिया एॾांहुं वञे थो। त इन लिहाज़ सां हिकिड़ी जेका आहे सा उहा जवाबदारी वधीक अमेरिका ते आयद थी थिए त हू इहा ब्लॉकेड ख़तमु करे, छो त हुन कंहिं हद ताईं इहा ब्लॉकेड करे ॼण त ख़ुदि ट्रम्प चई चुको आहे त मां $500 मिलियन जो पर डे नुक़सानु पियो विझां ईरान खे। त इन लिहाज़ सां हिकिड़ी जेका आहे सा ईरान इन में हथ बजा न बा त हू पंहिंजो वणज वापार करे, हुन जा पोर्ट जेके आहिनि उहे बि खुलियल रहनि ऐं हुनजो बिज़नेस जेको आहे सो थिए। बल्कि मूं त कल्ह ॿुधो पिए अॼु सुबुह त इहो हुयो त अमेरिकन जेका स्पोक्स पर्सन आहे वाइट हाउस जी उन्हीअ जो हुयो त हाणे ईरान वटि इहे बि कोन्हनि जेको आहे सो पघारूं ॾिए पंहिंजे जेको आहे सो मुलाज़िमनि खे। पर हाणे इहा आहे मीडिया जी जेका आहे सा वार, इहा प्रोपेगेंडा आहे, इन ते जेको आहे सो यकीन न कबो त इहा सूरत कहिड़ी आहे। ईरान 8 साल जेकॾहिं इराक सां जंग लड़ी सघे थो त 40 ॾींहंनि में या 50 ॾींहंनि जे जंग में ईरान जेको आहे सो एतिरो हिकिड़ो बैंकरप्ट न थींदो जो पंहिंजे मुलाज़िमनि खे या पंहिंजे अवाम खे न ॾेई सघे पघारूं। बल्कि ईरानी रियाल जी क़ीमत जेका आहे सा हाणे वधी आहे, हिन जंग जी सूरत में बहितर थी आहे। अॻे खां जेका आहे सा जेका 40 ॾींहं अॻु में हुई जंग जे वक़्तु जेका हुई या जंग खां कुझु ॾींहं अॻु में हुई उन खां हाणे बहितर पोज़ीशन में वञे पई। त इन लिहाज़ सां हिकिड़ी पोज़ीशन जेका आहे सा जवाबदारी वरी बि सर ॻाल्हियुनि जो मुस्तक़बिल कीअं पिया ॾिसो, थोरो इन ते रोशनी विझिजो त छो त पाकिस्तान जी त सालसी जूं कोशिशूं हलंदड़ आहिनि पर ॿई धुरियूं ॻाल्हियुनि जो मुस्तक़बिल हिकिड़ो वाज़े आहे त ॻाल्हियूं हर सूरत में कामयाबु थींदियूं ऐं प्रेसिडेंट ट्रम्प खे ई पोइ जेको आहे छो त हू आइसोलेट थियल आहे, हुनजी आइसोलेशन अमेरिका जी जेका आहे उन खां पोइ उनखे नवंबर में जेको आहे सो मिड टर्म इलेक्शन्स आहिनि ऐं ख़ुदि हुनखे हिकिड़ो ख़तरो आहे त उते जेके बि अवाम जो जेको रिएक्शन आहे उते जेका महांगाई आहे उते जेका इन्फ्लेशन शुरू थी आहे ऐं ख़ुदि अमेरिका फर्स्ट जो जेको हिन जो नारो आहे त मां मुल्क जी अवाम जी हिकिड़ी जेका आहे सा मुआशी पोज़ीशन बहितर कंदुसि त दुनिया में किथे बि जंगनि में मुआशी पोज़ीशन कंहिं बि मुल्क जी बहितर न थींदी आहे, उहा वर्स्ट खां वर्स्ट ॾांहुं वेंदी आहे। तंहिंजे करे उन में हिकिड़ो इहो आहे त दुनिया जा केतिरा ई मुल्क इहे आहिनि जंगियूं थियूं आहिनि त उहे हिकिड़ो फ्रोज़न कॉन्फ्लिक्ट बि हिकिड़ो असां वटि टर्म आहे इंटरनेशनल पॉलिटिक्स में या उन खे या डिप्लोमेसी जो टर्म आहे त किथे ईअं न थिए त अॻिते इहो फ्रोज़न कॉन्फ्लिक्ट जी शिकिल वठी वञे त जेको जिथे आयो उते बीठो हुजे ऐं उन खां जीअं कोरिया जेका ॿई आहिनि इन्हनि जी 50 में जंग लॻी पर पोइ इहो जंग ख़तमु न थी ऐं ॿई धुरियूं चुप करे हा, रूस बि चुप करे हो, अमेरिका बि चुप करे हो, चाइना बि, ऐं नतीजो इहो थियो त मुल्क ॿई वजूद रखनि था पर ॿई अक़वाम मुतहदा जा मेंबर न आहिनि, न नॉर्थ कोरिया न साउथ कोरिया। त इहे फ्रोज़न कॉन्फ्लिक्ट जी शिकिल जेकॾहिं गल्फ कंट्रीज़ जो या स्टेट ऑफ हॉर्मुज़ वठंदो त इहो हिकिड़ो वधीक मुआशी नुक़सानु पवंदो ग्लोबल लेवल ते। तंहिंजे करे इहा पहल जेका आहे सा पाकिस्तान जूं कोशिशूं आहिनि ऐं हर सूरत में मां सम्झां थो त ठीकु आहे मजीद चांडू साहब पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे, ॿियनि महिमाननि खां बि मां सवाल कंदसि ऐं पोइ वरी तव्हां ॾे ईंदासीं। अच्छा मुरैद साहब हिन वक़्तु जेका ओवरऑल मंज़रकशी कई चांडू साहब तव्हां खां मुंहिंजो इहो सुवाल हूंदो त हिन वक़्तु आबी लंघ ते अमेरिका जो अगरि कंट्रोल बि आहे ऐं सभु कुझु अमेरिका जे कंट्रोल में आहे पोइ हीउ जेको सीज़ फायर थियो आहे इन जो को टाइम लिमिट छो अमरीकी सदन न ॾिनी, को बि मतिलबु जीअं असां ॾिठो 14 ॾींहंनि जो पहिरीं सीज़ फायर कयो वियो, हिन वक़्तु ताईं मतिलबु टाइम लाइन न ॾियण जो मक़सदु छा आहे?
असल में ॻाल्हि इहा आहे त पहिरीं जेको आहे सो 15 ॾींहंनि खां पोइ जॾहिं ट्रंप जेको आहे सो ऐलान कयो त भई जेसि ताईं मुज़ाकरात जा नतीजा नथा निकिरनि तेसि ताईं जेको आहे सो जेको आहे जंगबंदी रहंदी। जी उन खां पोइ जेको आहे सो जेको वरी वाइट हाउस खां जेको हुयो हिकिड़ो कंहिं जेको आहे इदारे जेको उन्हनि ॿुधायो त भई जेको आहे इन जे ज़राए था चवनि त अॼु जेको जंगबंदी आहे उहा 3 या 5 ॾींहंनि जे लाइ आहे। जॾहिं त अॼु वरी जेको आहे ट्रंप साहिबु जेको इन ॻाल्हि खां फिरी वियो, हुन चयो त न बाबा जेको आहे सो जेको इन जो अञा को बि तयन कोन्हे को, मां इन जेको वक़्तु कोन थो ॾियां। इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त ट्रंप खे इहो इंतज़ारु आहे त भई कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो ईरान जेको आहे मेज़ ते अचे, इन जे मुज़ाकरात जी मेज़ ते अचे ऐं असांजे जेके नुक़्ता आहिनि या जेके असांजा आहिनि उन ते जेको आहे सो ईरान जेको आहे सो असां सां ठही वञे। ऐं इहो ई वजह आहे त जेको उन आबनाए हुरमज़ जी जेका नाकाबंदी कयो वेठो आहे जेको आहे अमेरिका, ताकी जेको आहे सो ईरान जे मथां मुआशी दबाव पवंदो त हू शायदि जेको आहे सो इन ॻाल्हियुनि ते रज़ामंद थींदो। लेकिन ईरान जे तरफ़ां अञा ताईं को बि अहिड़ो जेको आहे नथो जेको ॾिठो वञे त जेको आहे सो हीअ ईरान जेको आहे हीअ ईंदो। हाणे ॿई धुरियूं पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो कनि पियूं। भई हुननि जेको आहे चयो आहे त भई लंघी केरु लंघे ॾिसी मतिलबु इन मां गुज़रे इन मां समुंड मां आबनाए हुरमज़ मां त भई इहो पोइ ख़बर पवे। लेकिन हींअर ईअं कोन्हे को। अॼु जेको आहे हिकिड़ी जेका तस्वीर असांजे जेको आहे साम्हूं आई आहे त दारुल हुकूमत तेहरान में जेको आहे सो हिकिड़ी ट्रक ते जेको आहे जेके बैलिस्टिक मिज़ाइल आहिनि जेको आहे माना परे ताईं मार करण वारा उहे जेको आहे हिकिड़ी ट्रक ते रखियल आहिनि ऐं उन जे सां गॾु जेको आहे न हज़ारे माण्हू मौजूदु आहिनि जेका ईरान जा जेके झंडा जेके आहिनि उन्हनि जे हथ में आहिनि ऐं उहे जेको आहे खणी ऐं जेको आहे इहो मतिलबु हिकिड़ो उन्हनि खे ताक़त जो जेको आहे ऐलान आहे। माना इन मां साफ़ ज़ाहिर आहे त ईरान जेको आहे सो मज़ाहमत जे लाइ तयारु आहे। जेकॾहिं अमेरिका खे बि जेको आहे इन में ज़ाहिर आहे साईं ॻाल्हि कई चांडियो साहिब त हिन उनखे जेको आहे हींअर अमेरिका खे ई जेको आहे झुकणो पवंदो थोरो, लेकिन ईरान पंहिंजे इन ॻाल्हियुनि ते जेको आहे मुकमिल तौर ते हू ज़िद ते आहे त भई जेके असां जेके ॻाल्हियूं कयूं था उन्हनि ते जेको आहे असांखे जेको आहे अमेरिका उन्हनि ते गौर करे ऐं जेको आहे असां हुन जूं वॾियूं ॻाल्हियूं जेके मञियूं आहिनि। लेकिन हींअर सूरत हाल इहा आहे त सभिनी खां वॾो जेको मसइलो आहे ईरान जेको आहे बिल्कुलु जेको आहे इन ॻाल्हि ते रज़ामंद नाहे त भई जेको आहे सो मतिलबु अमेरिका ते जेको आहे एतबार नथो करे, हुनखे इन ॻाल्हि ते यकीन कोन्हे त सुभाणे अमेरिका ॻाल्हि करे मुआइदो करे वरी फिरी न वञे। असल ॻाल्हि जेको आहे इन जी यकीन दहानीअ जी आहे त उहो केरु करे। पाकिस्तान जी तरफ़ां सालिस जारी आहे ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर पंहिंजे तरफ़ां कोशिशि करे पियो त कंहिं बि तरीक़े सां जेको आहे ॿिन्ही मुल्कनि में जेको आहे ॻाल्हि ॿोल जो हींअर बि पुल जो किरदारु अदा थिए पियो। ऐं इन्हनि जी जेका सिर्फ़ु जेको आहे सो पाकिस्तान न पूरी दुनिया में जेके बि जेको आहे पंहिंजा इदारा आहिनि जेके ख़बर सां इदारा आहिनि उहे बि जेको आहे इन्हनि जो जेको आहे कनि पिया था त भई जेको आहे सो हिन महिल ताईं जेको किरदारु आहे सो फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो आहे ऐं ॿई कोशिशि कनि पिया ॿिन्ही धुरियुनि जे दरमियान ताकी जेको आहे मामिलो हले ऐं कंहिं बि तरीक़े सां के मुज़ाकरात कंहिं बि नतीजे ते कुझु न कुझु नतीजे पहुचनि ताकी जेको आहे जेकी सॼी दुनिया ऐं सॼो जेको परेशान आहे पाकिस्तान खितो सॼो परेशान आहे उन जो को हल निकिरे। अच्छा इरफान साहब, जीअं मूं सुवाल कयो मुरई साहब खां त टाइम लिमिट न ॾियण जो मक़सदु छा थी सघे थो? हुन में 2 शयूं ऐड कयां। या त पोइ ईरान जी तजवीज़ुनि जो वेट आहे, अमरीकी सदर चाहे थो त ईरान फौरी तजवीज़ूं ॾिए त जीअं को असां रद्द अमलियूं, या ॿियो इहो आहे त हीउ टाइम गेन करण जो तरीक़ो आहे? ॾिसो, अमेरिका 40 ॾींहं ईरान सां वेड़ कई, कुझु न फबियो, ॻाल्हियुनि जी कोशिशि कई, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कोशिशि कई त ईरान ते दबाव विझिजे ऐं जेके हुन जा मोटिव्स आहिनि उहे हासिलु कजनि, पर हेल ताईं पाण ॾिसूं था त उन्हनि में नाकामी थी आहे। हाणे जॾहिं जंग पहिरियां शुरू थी त हाणे ईरान वटि त एतिरी कैपेसिटी कोन्हे जो हू सौ सिधो अमेरिका खे निशानो बणाए। हुन छा कयो जो गल्फ कंट्रीज़ में जेके बि अमेरिका जी मिल्कियत आहे या जेके हुन जा फ़ौजी अॾा हुआ उनखे हुन निशानो बणाइणु शुरू थियो। नतीजो छा निकितो त मिडिल ईस्ट जा जेके मुल्क आहिनि उहे तमामु घणा सख़्तु मुतासिर थिया, ख़ासि तौर ते जेके अरब मुल्क आहिनि उते तमामु घणा मसइला थिया, आबनाए हुरमज़ बंदि थी वियो, मुआशी हवाले सां बि तमामु घणा मसइला थिया। हाणे जेकॾहिं ट्रंप जेका 2 हफ़्तनि जी जंगबंदी कई, वरी ॻाल्हियुनि वारे मामले ते आया ऐं ॻाल्हियूं पाण चई सघूं था त जेको हुनजो टाइम फ्रेम हुयो उन में उहे कन्क्लूड न थी सघियूं। हाणे जेकॾहिं हू ॿीहर जंग में मोटी अचे हा त इहा जंग न अमेरिका जे मफ़ाद में हुई, न ईरान जे मफ़ाद में हुई, न गल्फ कंट्रीज़ जे मफ़ाद में हुई, न ई वरी हिन दुनिया जे मफ़ाद में हुई। छो जो 40 ॾींहंनि जा जेके भयानक नतीजा आहिनि उहे तव्हां अंदाज़ो लॻायो त पाकिस्तान में छा सूरत हाल हुई त
त ॿियनि मुल्कनि में जेके वेझा सफ़ा मुल्क आहिनि उते छा सूरत हाल हूंदी। सो जेकर अमेरिका वापसि ॿीहर जंग में मोटे हा त उन जंग जा जेके नतीजा आहिनि उहे बर्दाश्त न करे सघे हा, सदर ट्रंप बि न करे सघे हा। जीअं साईं ॿुधायो त नवंबर में मिड टर्म इलेक्शन खोड़ सारा मामलात आहिनि। हाणे अमेरिका ख़ासि तौर ते सदर ट्रंप छा थो सोचे त भई जंग वारे पासे कोन था हलूं, हाणे ईरान जेको ऑलरेडी पाबंदियुनि जे हेठि आहे, जॾहिं ईरान ॻाल्हियुनि जी शिरकत न कई त फौरी तौर ते तव्हां ॾिसो त हुन पाबंदी लॻाए छॾी उन्हनि कंपनियुनि ते जेके ईरान खे हथियार फ़राहम पियूं कनि। हाणे वरी ॿी चाल कहिड़ी आहे अमेरिका जी, सदर ट्रंप जी, त हुन ईरानी बंदरगाहनि जी नाकाबंदी करे छॾी आहे। यानी ईरान जो जेको वापारु आहे 70% शायदि या 24% सही मूंखे यादि कोन थो अचे माज़रत सां, त मुल्की मईशत जंहिं ते इन्हसार आहे त उहो बंदि थिए ऐं उनजी जेका मईशत आहे उहा कमज़ोर थिए। पर इन्हनि मामलनि खां पहिरियों ई तव्हां ॾिसो त प्रोपोगंडा शुरू थी वई आहे। 3-4 ॾींहं पहिरियां खां इहे शयूं अचनि पियूं पहिरियां त भई पघारूं ॾियण जे लाइ पैसा न आहिनि, अॼु वरी आया त भई क़यादत पाण में ठहे कोन थी, परेशान आहिनि त हुनजो लीडर केरु आहे। त मां सम्झां थो त जेका मैदान ते जंग विढ़ी पए सदर ट्रंप, हाणे हू उन मां निकिरी करे या अञा इन खे सवलो था कयूं त उन में शिकस्त खाइण खां पोइ, नाकाम थियण खां पोइ सदर ट्रंप हाणे हिकु ॿिए महाज़ ते जंग विढ़णु चाहे थो ऐं उहो महाज़ आहे मुआशी महाज़, मईशत वारो, ख़ासि तौर ते ईरान जो बंदरगाहूं जितां उनजो ट्रेड आहे, वापारु आहे, जितां हू तेल सप्लाई करे पियो। पर मूं गुज़िरियल ॾींहं बि चयो हो त ईरान वटि एतिरी कैपेसिटी बि आहे त हुन लॻभॻि भले केतिरा करोड़ बैरल जेको तेल आहे उहो ऑलरेडी हुन फ्लोटिंग स्टोरेज में रखी छॾियो आहे जितां हू पंहिंजा मामलात हलाए सघे थो। सो इहो बि बज़ाहिर कोन थो लॻे माहिर जेका ॻाल्हि कनि था त सदर ट्रंप जी इहा जेका अटकल आहे उहा कमु कंदी या इन सां ईरान ते को प्रेशर डेवलप थींदो ऐं ईरान अॻिते अची उन्हनि सां ॻाल्हियूं कंदो। जीअं चांडियो साहिबु चयो, ईअं मुमकिन आहे त सूरत हाल जेकी जिते आहे तीअं जो तीअं बरक़रार रहे, जंगबंदी बि बरक़रार रहे ऐं आबनाए हुरमज़ ते जेका इहा छिकताण हले पई थी उहा बरक़रार रहे। पर उहा बि घणो वक़्तु बरक़रार न रही सघंदी, छो जो अॼोकी ख़बर आहे त तेल खाम जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे $100 खां बि चढ़ी वियूं आहिनि। सो सोचणो पवंदो अमेरिका खे, जेतिरो जीअं साईं बि चयो त भई जेतिरो वॾो माण्हू ओतिरी वॾी ज़िम्मेवारी। सो इहे नाकाबंदी वारा मामला जेसीं ताईं उहे सॉल्व कोन था थियनि, रिज़ॉल्व न थींदा, ओसीं ताईं नथो लॻे त ॻाल्हियुनि जो को फेस थींदो। अदरवाइज़ इहा हल्की फुल्की जेका हिननि जी हले पई थी, कंहिं वॾे टकराव जो इम्कान फ़िलहाल घटि नज़र थो अचे। अच्छा अब्दुल मजीद चांडियो साहब, तव्हां खां सवाल पुछणु चाहियूं था ऐं सम्झणु चाहियूं था त ॿिन्हिनि मुल्कनि जे विच में जेको तकरार आहे उहो तमामु पुराणो आहे, ॾहाकनि खां पुराणो आहे। त हाणे हिन वक़्तु ॿई मुल्क अॻिते बि वधणु चाहिनि था, जंग ख़तमु करण बि चाहिनि था, पर हिकिड़ी अना जो मसइलो आहे ऐं जीअं त ईरान पंहिंजी स्ट्रेटजी सां दुनिया खे इहो साबित करे ॾेखारियो त हू एतिरनि पाबंदियुनि जे बावजूदि हिकिड़े सुपर पावर जे अॻियां ॼमी बीठो आहे। त हिन वक़्तु ॻाल्हियुनि जो ॿियो दौर त अञा तय न थियो आहे, का तारीख़ साम्हूं न आई आहे, पर ग़ैर यकीनी वारी सूरत हाल आहे, बेतमादी आहे सॼी दुनिया जे अंदरि हिन वक़्तु। ऐं जेके कशीदगी वधे पई हुरमुज़ ते, उन मां तव्हांखे कहिड़ा इशारा मिली रहिया आहिनि त मुस्तक़बिल में छा थियणु वञे पियो? ॾिसो, ॻाल्हियुनि जो त सदर ट्रंप इहो करे चुको आहे त जुमे ताईं ॻाल्हियूं शायदि असांजूं शुरू थी वञनि। ट्रंप जो इहो ऐलान थी आयो आहे। बाक़ी आहे त मुस्तक़बिल जेको आहे उहो कीअं थींदो। ईरान हिकिड़ो रीजनल पावर कोल्ड वॉर जे दौर में बि हुयो ऐं ॿी आलमी जंग खां अॻु जो जेको दौर आहे उन दौर में बि ईरान इन सॼे रीजन जो हिकिड़ो पावरफुल मुल्क हो। ऐं इवन ऑयल एक्सप्लोरेशन खां अॻु में बि जेका हिस्ट्री ॾिसूं था त ईरान रीजनल पावर रहियो आहे। ऐं वरी जेके अञा पोइ ते वञूं त कसरा जो जेको दौर आहे त उहो त हिकिड़ो सुपर पावर हो दुनिया जो। त इन लिहाज़ सां ईरान पंहिंजी उहा जेका आहे सा ईरान जी जेका जाग्राफिकल लोकेशन आहे, छो त पावर खे जेॾी महिल असां डिफाइन कंदासीं त उन खे पावर माना त उन में इक़्तिसादी मुआशी ताक़त, उन में फ़ौजी ताक़त, उन में जाग्राफी जी लोकेशन जेका आहे उहा, उन में पॉपुलेशन, उन में जेका आहे सा क्लाइमेट, इहे सभु शयूं गॾिजी कंहिं मुल्क खे पावरफुल बणाइनि थियूं। त इन लिहाज़ सां ईरान हिकिड़ो तमामु वॾो रीजन जो पावरफुल मुल्क आहे। पोइ भली उहो रज़ा शाह जो दौर हुजे या उहो जेको आहे सो उहे पासदाराने इनकलाब जो दौर हुजे, त ईरान उहो पंहिंजी मेंटेन रखियो आयो ऐं उहा ईरान जी फ्यूचर में
हिन जंग जे वक़्तु जेॾीमहिल ईरान ते हमिलो थियो, जी पोयों हमिलो फर्स्ट न सेकेंड जेको हमिलो थियो जंहिंमें आयतुल्ला खुमनाई शहीद थियो, जी त उन वक़्तु हिकिड़ी जेका आहे सा इहा थी कि ईरान पंहिंजी इहा रीजनल पावर जेका आहे उहा शायदि विञाए ऐं रिजीम चेंज थिए। जेका अमेरिका जो बि हिकिड़ो जेको आहे सो तकिड़ो गोल हुयो ऐं टेक्टिकल गोल असां चऊं त इहो तकिड़ो हासिलु करण लाइ त बसि हाणे जेको आहे सो जेकॾहिं तमामु वॾो रूहानी शख़्सियत जेकॾहिं उन खे शहीद करे विझंदासीं त तब्दीली अची वेंदी या माण्हू निकिरी पवंदा। पर दुनिया ॾिठो त ॿ वॾियूं जेके आहिनि से हिकिड़ियूं नज़रिया जेके आहिनि, कम्यूनिज़म जो नज़रियो या हिकिड़ो पैन जेको आहे सो रिलीजियस नज़रियो, उन्हनि ॿिन्ही खे मुल्क छॾे उन जा पोइवारी कंदड़ मुल्क बि उन खे छॾे पंहिंजी जाग्राफी, पंहिंजी तारीख़, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी तहज़ीब, सिविलाइज़ेशन जे नाले ते जंग विढ़ंदा आहिनि। इस्लामिक ॿी आलमी जंग ईअं विढ़ियो ऐं पाकिस्तान इनकलाब बि हींअर उन पैन रिलीजियस इन खे छॾे ऐं हींअर जेका जंग विढ़नि पिया उहा पंहिंजे तहज़ीब जे नाले ते ईरान जी तहज़ीब आहे जेका उन खे बचाइण ऐं असां उन लाइ जेको आहे सो जंग विढ़ंदासीं। त हिकिड़ियूं जेके नज़रिया आहिनि उन्हनि खे क़यामत ताईं जेको आहे सो तहज़ीबी जेका चऊं कौमपरस्ती जो नज़रियो उहो ॿियनि नज़रियुनि खे शिकस्त ॾेई चुको आहे। त इन लिहाज़ सां ईरान हींअर हिकिड़े मुकमिल क़ौम जी हैसियत में जंग विढ़े पियो ऐं उन में सुन्नी बि आहिनि, उन में अहले तशीब आहिनि, उन में मुख़्तलिफ़ जेको आहे सो ईरानी बि आहिनि, त कुर्द बि, त तुर्कमान, बलोच बि या बलोच बि। त इन लिहाज़ सां हिकिड़ी जेका मुस्तक़बिल आहे उहो ईरान जो हिकिड़ो जेको आहे सो ॾाढो शानदार आहे एज ए रीजनल पावर। उहो उन रीजनल पंहिंजी जेका आहे सा ताक़त उनजी हिन जंग में साबित थी आहे त हू उनखे मेंटेन करे चुको आहे, उहो मेंटेन कयूं अचे थो ऐं हाणे त उन जो जेको आहे सो वधीक मज़बूती सां हिकिड़ो रीजन में हिकु ताक़तवर मुल्क तौरु उहो उभरी ईंदो हिन जंग खां पोइ। बाक़ी आहे त हर सूरत में जेका आहे सा नेगोशिएशन या डिप्लोमेसी कामयाबु थींदी ऐं उहा डिप्लोमेसी जेका आहे सा जेकॾहिं सदर ट्रम्प ॾिनो आहे त फ्राइडे ताईं ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं उमेदु हुन ॾेखारी आहे त उहा वरी हिकिड़ी उमेदु आहे त मथां इहो वाकई हू एन टाइम ते 11th आवर ते ब्लॉकेड ख़तमु बि करे ऐं ईरान खे आणे नेगोशिएशन जी टेबल ते, छो त हींअर हू पंहिंजो गोल जेको ॾेखारे पियो उहो इहो पियो ॾेखारे त हर सूरत में ईरान खे न्यूक्लियर पावर नाहे रहणो। इहा जेका आहे सा यूरेनियम आहे उहा असांजे हवाले करे हाणे हुन रिजीम चेंज खां अची करे हींअर हू दुनिया में इहो ॿुधाए पियो प्रेस जे अॻियां, मीडिया जे अॻियां त हाणे अमेरिका जो गोल आहे त ईरान हिकु एटमी ताक़त न बणिजे ऐं जेको यूरेनियम जे जेके 8-10 किलो आहिनि उहे असांजे हवाले करे ऐं उन तां विछड़ासीं। हाणे हींअर अमेरिका जो एक्चुअल गोल जेको आहे जेको हासिल करणु आहे उहो इहो आहे। पर सर यूरेनियम जे हवाले सां तव्हांखे ईरान जो स्टांस बि ख़बर हूंदो, उन्हनि जो इहो ई चवणो थी जेको यूरेनियम इनरिचमेंट उन्हनि वटि आहे उहो एतिरो ई मुक़दस आहे जेतिरी ईरानी सरज़मीन। त पोइ जॾहिं एॾी मज़बूत उन्हनि जी स्टांस आहे त अमेरिका खे छा इन तां बि पोइ हटणो पवंदो, इन मुतालबे तां बि? न, मुंहिंजे ख़्याल में त इन ते ॾे वठि थींदी। मां इहो मुंहिंजी पंहिंजी राय आहे, मे बि त तव्हां जेके आहियो से इख़्तिलाफ़ रखो, पर इन ते ज़रूरु थींदी आहे। एक्चुअली डिप्लोमेसी जेका आहे न इहा एसाब शिकल जेका आहे सा हिकिड़ो कमु आहे जंहिंमें नर्स जी जेका आहे न उहा वॾो इम्तिहान हूंदो आहे। सब्र, तहमुल, चुप, ख़ामोशी, इहे डिप्लोमेसी जा हिकिड़ा पंहिंजा जेको आहे सो सूंह आहे ऐं पंहिंजा रूप आहिनि। ऐं ॿ टे ॾींहं ॻाल्हियूं कोन्हनि, सभु मुंहुं ख़राबु कयूं, परे वेठो आहे, हिकिड़े टेबल ते वेठा आहिनि, परे वेठा आहिनि, वरी ॻाल्हियूं जेको आहे सो ॻाल्हियुनि जो दौरु शुरू थींदो आहे। त इन लिहाज़ सां डिप्लोमेसी मुंहिंजे ख़्याल में कामयाबु थींदी ऐं ॻाल्हियूं जेके आहिनि से वरी ॿई ईंदा इन टेबल ते ऐं ॿई मुल्क हिकिड़ा दोस्त मुल्क जी हैसियत में अॻिते जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो शुरू कंदा। ठीकु आहे, तमामु ज़बरदस्त सर तव्हां प्रेडिक्शन कई त ॿई मुल्क जंग खां पोइ दोस्त जी हैसियत में अॻिते वधंदा ऐं दुनिया जे अॻियां हिकिड़ी नई शक्ल में निर्वार थींदा। जी बिल्कुलु, तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई। इरफान साहब, तव्हां सर जी ॻाल्हि खे कीअं ॾिसो पिया? मुख़्तसिर आख़िर में तव्हां ॿिन्हिनि महिमाननि खां सवाल हूंदो मुरई साहब, त हीउ जेको ईरानी लंघ जेको आहे हिन वक़्तु हुरमज़ जो सूरत हाल आहे, इते जहाज़नि जी जेका आमदो रफ़्त आहे उहा मुअतिल आहे ऐं गैर यकीनी वारी सूरत हाल बि आहे।
तेल जूं क़ीमतूं बि वधी रहियूं आहिनि त पोइ हाणे ओवरऑल वरी सूरत-हाल केॾांहुं वेंदी इन ते मुख़्तसिरनि तव्हां पंहिंजो तवजो ॾिजो। मुरई साहब तव्हां इहो ॾिठो हूंदो त भई जेको आहे सो इहा इरफान साहब ॻाल्हि कई त जेको आहे सो हींअर खुलम खुला जेको आहे ईरान जेको आहे सो उतां डायरेक्ट महसूल वठणु शुरू कयो आहे, टैक्स माना उतां गुज़रण जो टैक्स वठणु शुरू कयो आहे। त ईरान जे लाइ हिकिड़ी इहा नई जेको आहे मक़सदु जेको आहे चइबो कोन्हे जेको आहे हिकिड़े थी आहे जेको मतिलबु पहिरीं तेल जी आमदनी हुई, हाणे टैक्स जी आमदनी हुनजे लाइ थी आहे, त हू ईरान उनखे छॾण बि नथो चाहे। लाज़मी ॻाल्हि आहे हींअर उनजो उन ते हथु, हालांकि चांडियो साहिबु चई चुको आहे त कुझु 4 लंघ अहिड़ा आहिनि जेके कुदरती लंघ आहिनि जंहिंजे जेके मुफ़्त आहिनि, उन ते जेको आहे जहाज़रानी मुफ़्त आहे। लेकिन हींअर जेको आहे सो ज़ाहिर आहे अमरीका जेको आहे न ज़ाहिर इन जंग मां निकिरणु चाहे थो। अॼु बि जेका सूरत हाल आहे, कैलिफोर्निया जे गवर्नर आहे गियोन न्यूसम, उन जेको आहे सो ट्रंप खे चयो आहे त हिन बेमक़सद जंग खे जेको आहे सो ख़तमु कयो वञे। ऐं उहो चए थो त भई जेको आहे सो हिन जे करे जेको आहे जेकी शयूं मुआशी ऐं क़ीमतूं मुआशी सूरत हाल ऐं जेके कई शयुनि जूं क़ीमतूं वधियूं आहिनि, उन जो जेको बुनियादी वजह ट्रंप जा इहे ऐलान आहिनि, इक़दामात आहिनि। ऐं उन खां अलावा सेनेटर आहे टेमी बाल्डोन, उहो चए थो त जंग जेका आहे उन महांगाई पैदा कई आहे ऐं असांजे प्यारनि खे असां खां जुदा कयो आहे। इन खां अलावा ॿिए पासे जेका असल सूरत हाल आहे इहा आहे त अक़वाम मुतहिदा में ईरान जे जेको नुमाइंदे आहे उन हिकिड़ी करारदाद जेका पेश कई आहे, मुतालबो पेश कयो आहे त असांजा जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि क़तर, सऊदी अरब, बहरैन, UAE, कुवैत, उन्हनि जे जेको आहे सरज़मीन असांजे मथां जेको हमले जे लाइ इस्तेमालु कई पई वञे ऐं इहे पाड़ेसी मुल्कनि खे इहो करणु नथो जुगाए ऐं उन्हनि खे रोकियो वञे। त मां इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए त भई जेको आहे त ईरान बि पंहिंजी तरफ़ां सरगर्म आहे ऐं हींअर ॿिन्ही मुल्कनि जो जेको आहे हिक ॿिए ते जेको आहे दबाव आहे या कशीदगी आहे त जेको आहे इन खे ख़तमु करण जे लाइ पाकिस्तान मुकमिल तौर ते जेको आहे सालस जो किरदारु अदा करे पियो, ॿिन्ही खे हिक टेबल ते विहारणु चाहे थो। ठीकु आहे सर, मुख़्तसिर इरफान साहब तव्हां छा चवंदो? टाइम तमामु घटि आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका ॻाल्हि करे वियो चांडियो साहब सीनियर आहिनि, उन्हनि जो तजुर्बो घणो आहे, मूंखां वधीक आहे, उन्हनि पंहिंजे हिकिड़े सोच सम्झ हर ॻाल्हि कई आहे। पर मूंखे उन्हनि में काफ़ी सारा सवाल आहिनि, मां पुछणु ज़रूरु पुछां, पर हाणे टाइम जी किलत आहे त इसराइल वारो जेको मामिलो आहे उहो सॉर्ट आउट कीअं थींदो, पर लॻे थो पंहिंजो प्रोग्राम ख़तमु थियण वारो आहे। जी मुख़्तसिरन तेल जा अघ वधनि पिया, इन ते थोरो कमेंट करे वठिजो। बिल्कुलु तेल जा अघ वधंदा जेसिताईं हुर्मुज़ ते बंदिश आहे, इन जा असर जेके आहिनि उहे सॼी दुनिया ते पवंदा। ऐं पहिरियां बि चयो त इहे जेके मामलात आहिनि इहे फौरी तौर ते सॉर्ट आउट थियणु खपनि। इन सां न रुगो मईशत ते ख़राबु असर पवंदा ऐं सॼी दुनिया उन जे नतीजनि खे भोगे पई, पर ईरान ऐं अमेरिका जे विच में जेके ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु आहे उन ते बि इन जा ॾाढा ख़राबु असर पवनि था। ऐं इहे मामला जेकॾहिं विदिन फ्यू आवर्स या डेज़ सॉर्ट आउट थी वञनि, कुझु न कुझु हद ताईं लचक अची वञे त काफ़ी सारियूं जेके शयूं आहिनि उहे बहितर थी वञे। इरफान साहब तव्हांजी वॾी महिरबानी, मुरई साहब तव्हांजी बि वॾी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम में गुफ़्तगू तव्हां ॿुधी, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुतो, ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।